नमस्ते दीदी। नमस्ते। दीदी तव्हांखां हिकु सवाल थी पुछां। हा त कथाउनि में ॿुधो आहे हा कि भागीरथ हिन धरतीअ ते गंगा खे थो वठी अचे। हा त पाणी त हिते ई आहे धरतीअ ते, हा त मथां किथां गंगा खे वठी आयो भागीरथ? हा ॾिसो, जेकी कथाउनि में लिखल आहे न कि भागीरथ खे पंहिंजे पूर्वनि जी मुक्ति जे लाइ हुन भई तपस्या कई कि गंगा खां मथे, गंगा जो की मथे आहे हुनखे मां हेठि सित करायां ताकि मुंहिंजे पूर्वजनि खे मुक्ति मिले। लेकिन पाण सम्झी सघंदा आहियूं छा अगरि पाणी सां अगरि कंहिंखे मुक्ति मिले त अॼुकल्ह माण्हू एॾनि मुक्ति जे लाइ तपस्या छो था करनि? गंगा जी वञी गंगा स्नान ई गंगा में वञी करे स्नान आदि करे छॾनि न, त एॾी मुक्ति जे लाइ एॾी पाठ पूजा बि था कराइनि। होॾा चवनि था कि गंगा में स्नान कंदव त मुक्ति पाए छॾंदव। मुक्ति जो अर्थ छा थींदो आहे इहो ई मनुष्य आत्मा खे न पतो आहे। त परमात्मा असांखे हाणे ॿुधाइनि था कि ॾिसो, आत्मा ते लेप शेप लॻंदो आहे न जी। गंगा स्नान सां त तव्हांजो शरीर स्नान कंदो गंगा जे पाणी सां त, लेकिन आत्मा ते लेप शेप लॻे थो। जॾहिं पाण कोई नयो ॿार जनम थो थिए त हुनखे चईंदा आहियूं भई जेका कर्म खणी आयो, जेका कर्म करे आयो हुन अनुसार ई हुनखे जन्म मिलियो आहे। त शरीर त गर्भ में थियो, शरीर जे अंदरि आत्मा में ई त कर्म हूंदा, हुन अनुसार ई त हुनजो जीवन थींदो न। त आत्मा खे पंहिंजे पाप कर्म, बुराइनि जेका बुरा कर्म करे आई आहे हुन सां मुक्त थियणो आहे। मुक्ति अर्थात कंहिंखे मुक्त करणो आहे? आत्मा खे पंहिंजे पहिरें जन्म जा जेका बि बुरा कर्म कई आहे, जेका पहिरों जेका बि कर्म करे आई आहे, जेका बि विकार आदि तस हुन में बुराइयूं आदि तस, हुन खां आत्मा खे मुक्त थियणो आहे। हिन जो असली अर्थ इहो थींदो आहे। त हाणे आत्मा कीअं मुक्त थींदी? जॾहिं आत्मा बि हुन रूप सां ई, जॾहिं शरीर जी बीमारी हूंदी आहे त शारीरिक डॉक्टर ई दूर कंदो आहे न। हाणे आत्मा त निराकार जेकी नज़र ई नथी अचे, त जेकी नज़र ई नथी अचे हुन जा पाप केरु धोईंदो? उहो बि अहिड़ो हुजिणो खपे जेको नज़र बि नथो अचे लेकिन आहे। त उहो केरु आहे? परमात्मा। त इहो जेको चईंदा आहिनि कि भगीरथ गंगा खे मथां हेठि लाईं। हाणे 5 तत्व त हिन सृष्टि ते ई आहिनि, तॾहिं त मनुष्य जीवन सिर्फ़ु हिन सृष्टि ते ई थींदो आहे न। मथे त पाण ॾिसूं था चांद तारा आहिनि ऐं ग्रह आहिनि, हुतां त पाणी अची नथो सघे। त इहो केरु ईंदो आहे मथां? इहो ईंदो आहे ज्ञान जो सागर। छो जी परमात्मा जी हिकु महिमा आहे ज्ञान जो सागर। त माण्हू सम्झी छॾियो अथनि कि सागर मतिलबु पाणी, सागर में पाणी हूंदो आहे न, त हुन सम्झनि कि इहे परमात्मा ई पंहिंजे सागर मां हिकु नदी कढी करे मोकिले थो, जंहिंखे गंगा नाम ॾिनई। भई सागर में त सभु नदियूं समाइजी वेंदियूं आहिनि न। त परमात्मा सागर हिन धरती ते अची करे पाण खे इहो जेको ज्ञान ॾींदो आहे न, आत्मा परमात्मा जो सृष्टि चक्कर जो, सुठे कर्मनि जो, हिन ज्ञान सां आत्मा पंहिंजी सभु पुराने हिसाब किताब, पंहिंजी बुराइयूं, पंहिंजे अंदरि जेका बि विकार आदि त सभिनि सां मुक्त थी वेंदी आहे। अच्छा। त इहे मथां कोई पाणी जी गंगा न आई। ऐं इहे बि चईंदा आहिनि भई पाणी जी गंगा जो बहाव ॾाढो तेज त कोई संभाले सघे, इहे बि चईंदा आहिनि न कथाउनि में। त परमात्मा एॾी सर्वशक्तिवान आहे, हुनमें सॼो ज्ञान अथसि, ज्ञान जो सागर। त एतिरे ज्ञान जे सागर संपन्न आत्मा न, उहो के शरीर में अची करे प्रवेश करे ऐं पाण खे इहो ज्ञान ॿुधाए, त उहो कहिड़ो शरीर हुयो? हुन शरीर खे माण्हू चईंदा आहिनि भगीरथ, अर्थात भाग्यशाली रथ। भगीरथ मतिलबु हूंदो आहे भाग्यशाली रथ। त उहो भाग्यशाली रथ जे परमात्मा एॾो शक्तिशाली आहे,
हुनखे हुनजी सर्व शक्तियूं, हुनजा सर्व गुण, हुनजो सर्व ज्ञान पंहिंजे शरीर जे अंदरि, पंहिंजी हिते आत्मा बिल्कुलु जे विच में वेठी हूंदी आहे न, ख़ुदि जी आत्मा बि वेठी आहे, ऐं ॿियो परमात्मा जी आत्मा बि हुनजे बाजू में अची वेही रही हुन शरीर में। ऐं हुन रथ मतलब शरीर दीदी? हा, रथ मतलब शरीर थींदो आहे। भई परमात्मा त निराकार हूंदो आहे न, त निराकार खे इहो ज्ञान ॿुधाइण लाइ, जंहिंसां आत्मा खे मुक्ति मिलनि जी, उहो ज्ञान ॿुधाइण लाइ शरीर त खपे ई सही। त हुन जे शरीर में प्रवेश कई, ऐं जे शरीर एतिरी शक्तियूं पंहिंजे अंदरि सहन कई, मतलब एॾी शक्तिशाली आत्मा ईंदी त पाण खे एतिरो आत्मा में बि शक्ति हुजणी खपे न, ॿी एॾी शक्तिशाली आत्मा बाजू में अची वेहे थी ऐं ॾिसे थी, ॻाल्हाए थी, त हिन करे हुनखे भाग्यशाली रथ चइबो आहे। त परमात्मा बाप असांखे इहो ॿुधायो अथई कि जेकी उहा कथा लिखल आहे कि पर हुन मुक्ति जे लाइ गंगा खे मथां सॾु कई, लेकिन मनुष्य आत्मा खे भुलिजी वई आहे न मनुष्य, कि पाप कर्म मुंहिंजी आत्मा में था पवनि, त आत्मा खे त मां पाणी में सनानु नथो कराए सघां, त उहो शरीर खे ई ॾिसे पई त हुन स्थूल चीजुनि में ई कहानियूं ठाहे छॾियईं, स्थूल चीजुनि सां ई कहानी ठाहे छॾी, पाणी ॾेखारे में ॾींदो आहे, शरीर ॾेखारे में ॾींदो आहे, त हूअ इहे त भुलिजी आहे। भई परमात्मा बाप चईंदा आहिनि जेका भक्ति मार्ग में कथा आहे हुनमें आटे में लूणु मिसियल सच्चाई आहे, लेकिन सभु शरीर गहरो ॿियो आहे। हा, छो जी हिननि जेकी कथायूं लिखी अथनि न, उहे सभु कथायूं हिन तरीक़े सां लिखियल अथनि कि जेको ॾेखारे में थो ॾे, लेकिन असली चीज कहिड़ी आहे? आत्मा परमात्मा, जेकी ॾेखारे में नथी ॾियनि। खेल सॼो आत्मा ऐं परमात्मा जो आहे ऐं संकल्पनि जो आहे। संकल्प बि पाण खे ॾेखारे में नथा ॾियनि, जेका पाप कर्म चढ़ियल आहिनि, विकार आहिनि, उहे बि पाण खे ॾेखारे में नथा ॾियनि। हिननि सभिनि सां आत्मा खे मुक्त करणो आहे, त हुन जे लाइ ज्ञान जे सागर मथां अची करे ऐं पाण खे ज्ञान ॿुधाए करे हिकु आत्मा खे न, हिकु ॼणे जे पूर्वजन खे मुक्ति नथो ॾियारे, विश्व जी सर्व आत्माउनि खे पाण खे हिन सभिनि बुराइनि मां, विकारनि मां मुक्त थो करे। ठीकु आहे? मतलब ज्ञान जी गंगा, पाणी जी गंगा न। हाँ, मतलब ज्ञान जी गंगा। ज्ञान जी गंगा बि न चईंदासीं, गंगा चईंदासीं त पोइ नदी थी वई। जी, माना ज्ञान जो सागर अची करे ज्ञान को, हाँ, ज्ञान जे सागर में सर्व प्रकार जो ज्ञान आहे न, त ॾिसो गंगा नदी आहे, ॿियूं बि ॾाढी सारी नदियूं आहिनि, सभु हिकु सागर में वञी करे मिलंदियूं आहिनि। त उहे परमात्मा में एॾो ज्ञान अथसि, त हुन सिर्फ़ ज्ञान जी, हुन सिर्फ़ गंगा खे सॾु कई। हाणे गंगा मतलब परमात्मा में जेको ज्ञान अथसि, हुनजो ज्ञान जो हिकु पार्ट था सम्झी छॾो। छो जी उहो त सागर आहे, सागर में बि कई प्रकार जा ज्ञान हूंदा आहिनि न, त हाणे हुनखे सिर्फ़ मुक्ति खपे, त मुक्ति कीअं मिलंदी? हुनजो ज्ञान, हुनखे पाण गंगा चई सघंदा आहियूं, मुक्ति खे। भई हिन ज्ञान सां पाण खे मुक्ति मिलंदी, लेकिन परमात्मा खे त सभु ज्ञान अथसि, जीवन मुक्ति ॾियण जो बि ज्ञान अथसि, सृष्टि जी कीअं शुरूआत थींदी, सृष्टि कीअं अॻियां हलंदी, कहिड़ा कहिड़ा धर्म अॻियां ईंदा, पूरी सृष्टि चक्र जो बि ज्ञान अथसि। त इहे जेका अलॻि अलॻि ज्ञान अथसि न परमात्मा में, इन्हनि सभिनि खे पाण नदी चई सघंदा आहियूं। जीअं मुक्ति जी नदी, ज्ञान गंगा जी नदी चईंदा आहियूं न, गंगा सनानु करण सां मुक्ति मिलंदी आहे, त हिते परमात्मा पाण खे हाणे मुक्ति ॾियण जो ज्ञान थो ॾे, त हिकु तरीक़े सां उहा नदी थी वई माण्हुनि जे हिसाब सां। जीअं हिकु ई कॉलेज में कई प्रकार जा कोर्स हूंदा आहिनि न, त ईअं ई परमात्मा हिकु ज्ञान जो सागर आहे, हुन में बि कई प्रकार जा ज्ञान अथसि। हुनखे बि तव्हांखे मुक्ति खपे त मां तव्हांखे मुक्ति जे लाइ ज्ञान थो ॾियां, तव्हां उहो ई मुक्ति सोचो था कि मूंखे गंगा सनान सां करण सां मिले थी, लेकिन हुन सां न मिलंदी, हिन ज्ञान सां मिलंदी।
जॾहिं आत्मा खे समझ ईंदी तॾहिं त आत्मा मुक्त थी सघंदी न बुराई खां। जी ठीकु आहे। जी दीदी, हा, थैंक यू। थैंक यू।